वस्सलामु अला सय्यिदिर रुसुल व खातमिल अंबिया व अला आलिहि व अस्हाबिल अत्किया वल आसिया वल मुहतदा। अम्मा बादु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहन्नासु उब्दू रब्बकुमुल्लज़ी खलक़कुम वल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून। अल्लज़ी जअल लकुमुल अर्ज़ फ़िराशन वस्समाअ बिनाअन व अनज़ल मिनस समाइ माअन फ़अख़रज बिही मिनस समराति रिज़क़न लकुम फ़ला तजअलू लिल्लाहि अंदादन व अंतुम तालमून। वइन कुंतुम फी रैबिन मिम्मा नज़्ज़लना अला अब्दिना फ़अतू बिसूरतिन मिन मिस्लिही वदू शुहदाअकुम मिन दूनिल्लाहि इन कुंतुम सादिक़ीन। फ़इन लम तफ़अलू व लम तफ़अलू फ़त्तक़ुल्लाह अल्लती वक़ूदुहन्नासु वल हिजारतु इद्दत लिल काफ़िरीन। सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन व शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सभी साथी बुलंद आवाज़ से दरूद शरीफ मोहब्बत से पढ़ी बैठो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। यही किबला, यही काबा, यही गुलजार जन्नत है। यही किबला, यही काबा, यही गुलजार जन्नत है। चले आओ मुसलमानों, यही तख्ते मोहम्मद है। ये कुरान नूरानी शीशा, ये कुरान नूरानी शीशा जड़ा सीधा राह दिखावे। ये कुरान नूरानी शीशा जड़ा सीधा राह दिखावे। जो पढ़े और अमल करे वो सीधा जन्नत जावे। कम असादा कुरान सुनावण कोई मने या ना मने। कम असादा कुरान सुनावण कोई मने या ना मने। अडूहे जहानो मारा वैसी जड़ा हद कुरान दी भन्ने। न दुनिया से न दौलत से न घर आबाद करने से तसल्ली दिल को मिलती है खुदा को याद करने से। अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह। 28 जनवरी सन 2021 ते गोठ गामन खान कोलाची में मरहूम मोहम्मद हुसैन रहमतुल्लाह अलैह जहन सजायल प्रोग्राम में अल्लाह ताला सा मुलाकात जी सादत नसीब फरमाइया। मरहूम तो दुनिया में हलो वियो पर ही प्रोग्राम रख रहा है वो पाण वियो। मूंखे तो दोस्तनि इहा ॻाल्हि ॿुधाई त इश्तिहार बि ॾिठई
ये लफ्ज़ चई तदा जलसे जी तारीख़ परे आ, असां जो टाइम अगे आ। अल्लाह जी कुदरत आ। 3 ॾींहं 4 ॾींहं पहिरियों उन्हीं जो दुनिया में छॾ अची वियो, अल्लाह जे रास्ते में राही थी वियो। पर मांखे इहा तो उम्मीद आहे न अल्लाह से मेहरबान आहे, गफूर रहीम आहे, क़ुरान जे सॼे जलसे जो सवाब उन्हीं खे अल्लाह नसीब फरमाए थो। छो त इहो ॿिज उन्हीं पोखियो आहे, इहो बुनियाद उन्हीं विधो आहे। ऐं मां हाणे बि पंहिंजी बिरादरी कुलाची साहिबान खे अर्ज़ु कयो आहे त हाणे ॿिज पइजी वियो आहे, बुनियाद पइजी वियो आहे। हाणे तव्हां इहो जलसो हमेशह सालाना रखी छॾियो त जीअं हर साल हिन तारीख़ ते इहो जलसो थींदो रहे, आलिम ईंदा रहनि, वाइज़ थींदा रहनि, क़ुरान जमात ॿुधंदी रहे त उन्हीं मरहूम जे रूह खे सवाब मिलंदो रहे। बहरहाल दिल ॾाढी ख़ुशि थी आहे त हिन ॻोठ में जमात बि सुठी आई आहे, इंतज़ाम बि भलो थियल आहे, उलमा किराम भी घणा अची विया आहिनि। तव्हांखे ज़ियारत नसीब थींदी, तव्हांखे क़ुरान जो दीदार भी मिलियो आहे, तव्हांखे उलमा जी ज़ियारत भी मिलंदी। अल्लाह ताला तव्हांजे मथां रहमत जो मींहुं वसायो आहे। ऐं मां शुरू में हिकिड़ी हदीस ॿुधाईंदो हलां, सुभान अल्लाह चो ॿुधायां, बुलंद आवाज़ सां सुभान अल्लाह। तव्हां सुभान अल्लाह चवंदो, अल्लाह तुंहिंजा दर्जा बुलंद फरमाईंदो। ऐं मां इहा बि हदीस पढ़ी आहे त जन्नत जो हिकिड़ो तबको हेठो हूंदो, हिकिड़ो तबको जन्नत जो मथो हूंदो। पोइ हेठे तबके वारा चवंदा, अल्लाह साईं असांखे इजाज़त ॾे त मथे तबके सां असां कुझु ॻाल्हायूं। अल्लाह साईं उन्हनि खे इजाज़त ॾींदो। इहे जन्नत जा हेठे तबके वारा, महल वारा, फ्लैट वारा, इहे मथे तबके सां ॻाल्हाईंदा। उन्हनि खां हिकिड़ो सुवाल कंदा, तव्हां बि हुज़ूर साईं जा उम्मती, असां बि नबी साईं जा उम्मती, तव्हां बि जन्नत में दाख़िल, असां बि जन्नत में दाख़िल, पर हिकिड़ो दर्जो तव्हांजो मथे छाजे करे आहे? असां हेठि वेठा आहियूं, तव्हां थोरो मथे वेठा आहियो। त उहे छा जवाबु ॾींदा? असां हिन करे दर्जो मथे मिलियो आहे जो असां ज़िंदगी में हिकु दफ़ो सुभान अल्लाह ज़्यादा पढ़ियो हुयो। केॾो सवाबु आहे सुभान अल्लाह में। उलमा जी ज़ियारत कंदा कयो, सॾ थे तव्हां सभु हलाईंदा कयो, जलसे जो आवाज़ ॿुधो हला वेंदा कयो। ऐं फितने जो दौर आहे, क़ुरान ॿुधो त ईमान ठहे, क़ुरान ॿुधो त को अक़ीदो ठहे, क़ुरान ॿुधो त का हक़ ऐं हराम जी ख़बर पवे, हिलाल जी ख़बर पए, पाक पलीत जी ख़बर पए। जाते क़ुरान जो वाइज़ ॿुधो उते ईंदा कयो। सहाबा किराम मुंहिंजे पाक नबी जे दीन खे फैलाइण जे लाइ सारी दुनिया में फैलिजी विया। ईरान में वञो त सहाबा जी मज़ार आहे, इराक में वञो त नबी जे सहाबा जी मज़ार आहे, बगदाद में वञो त नबी जे सहाबा जी मज़ार आहे, फलस्तीन में वञो त नबी जे सहाबा जी मज़ार आहे, इराक में ईरान में वञो त नबी जे सहाबा जी मज़ार आहे। पूरी दुनिया में सहाबा फैलिजी विया। हाणे नबी आख़िरी हो, ॾिठो मोहम्मद हाणे नबी न ईंदो, ऐं क़ुरान आख़िरी किताब आहे, ऐं मुंहिंजो नबी आख़िरी नबी आहे, ऐं उम्मत आख़िरी उम्मत आहे, ऐं दीन असांजो आख़िरी दीन आहे। अॻे त नबी ईंदा हुआ, माण्हुनि खे दीन सेखारींदा हुआ, नबी दुनिया में हलिया विया। हज़रत आदम अलैहिस्सलाम आयो त नारा लगा ला इलाहा इल्लल्लाह, आदम शफीउल्लाह। हज़रत नूह अलैहिस्सलाम आयो, सुभान अल्लाह चुमा ॻाल्हायां, हज़रत नूह अलैहिस्सलाम आयो, वरी तौहीद जा नारा लगा ला इलाहा इल्लल्लाह, हज़रत नूह नजीयुल्लाह। और इब्राहिम अलैहिस्सलाम आयो, नारा लगी विया ला इलाहा इल्लल्लाह, इब्राहिम खलीलुल्लाह। हज़रत मूसा अलैहिस्सलाम आयो, उन दौर में नारा लगा ला इलाहा इल्लल्लाह, मूसा कलीमुल्लाह। ये 1,24,000 नबी दुनिया में ईंदा विया, तौहीद बयान कंदा विया। आखिर में मदीने जो घोट मिठो मोहम्मद आयो, चवो सुभान अल्लाह। आखिर में मदीने जो घोट मिठो मोहम्मद आयो त पूरी दुनिया में नारा लगी विया ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। हाणे मुंहिंजो पैगंबर आखिरी नबी हा। हाणे हिन उम्मत खे केरु सम्झाए, हिन उम्मत दीन केरु पुॼाए, इन्हनि खे क़ुरान केरु सम्झाए, इन्हनि खे पाक पलीत जा मसला केरु ॿुधाए। हेॾे तवजो कजाए, अल्लाह साईं क़ुरान मजीद में चयो आहे त मां हुज़ूर जी उम्मत खे हिकिड़ो लक़ब ॾिनो आहे, उहो भलो लक़ब मिलियो आहे। आदम जी उम्मत खे लक़ब न मिलियो आहे, नूह जी उम्मत के लक़ब न मिलियो आहे, यूनुस नबी जी उम्मत के लक़ब न मिलियो आहे। 1,24,000 नबी दुनिया में आया, कंहिं नबी जी उम्मत के अल्लाह लक़ब न ॾिनो आहे। हिकिड़ो भलो लक़ब, हिकिड़ो प्यारो लक़ब, हिकिड़ो इज़त वारो लक़ब अगर अल्लाह अता कयो आहे त मदीने जो घोट मिठे मोहम्मद जी उम्मत खे अता फरमायो आहे।
वो लक़ब कहिड़ो आहे समझ जाए, और वो लक़ब छाजे करे मिलियो आहे इहो बि समझ जाए। हुते बि असांजा आलिम तक़रीर कनि था, ख़ुदा जो पैगाम पहुचाइनि था, छो त हाणे नबी न अचिणो आहे, इहो कमु कंहिंजे मथां आहे? हेॾे तवजो कर। अल्लाह फरमाए थो 1,24,000 नबियनि जी उम्मत आई आहे, कंहिंखे ख़ुदा उहो लक़ब न ॾिनो आहे, उहो भलो लक़ब उम्मत मुहम्मद खे मिलियो आहे। सही वो लक़ब कहिड़ो आहे? हाणे सुभाणे छो थो ॿुधाए। अल्लाह फरमाए तो कुंतुम खैरा उम्मतिन उखरिजत लिन्नास, कुंतुम खैरा उम्मतिन उखरिजत लिन्नास तामुरून बिल मारूफ व तनहूना अनिल मुनकर। ऐ मुंहिंजा प्यारा नबी 1,24,000 नबियनि जी उम्मत गुज़री वई आहे, अहिड़ो लक़ब न कंहिं उम्मत खे न ॾिनो आहे। अल्लाह कहिड़ो लक़ब आहे? चए कुंतुम खैरा उम्मतिन उखरिजत लिन्नास, सभिनी खां वधीक भले में भली उम्मत मदीने जे घोट मुहम्मद जी आहे। हे भली उम्मत आहे। सुभाणे चुन मंगल हे भली। अल्लाह फरमाए तो कुंतुम खैरा उम्मतिन, हे भली उम्मत आहे। साईं छाजे करे भली आहे? असांखे पैसो घणो आहे इन्ही करे भली आहे? चए तो न न न सही आहे भली, भला हुस्न घणो मिली वियो आहे? चए न न न हुस्न जे करे भली न आहे। सही भला असांखे ज़मीन घणी आहे इन्ही करे असां भला आहियूं? अल्लाह चए तो न न न ज़मीन जे करे भली न आहे। सही असांखे बंगला ठहिया पिया आहिनि, छा इन्हनि बंगलनि जे करे भला आहियूं? चए तो न बंगलनि जे करे भला न आहियो। साईं असांखे पंहिंजूं गाॾियूं इन्हनि गाॾियुनि जे करे भला हो। चए तो न न न साईं छाजे करे भला हो? चए तो कुंतुम खैरा उम्मतिन उखरिजत लिन्नास तामुरून बिल मारूफ व तनहूना अनिल मुनकर व तुमिनूना बिल्लाह। भले में भली उम्मत हिन जे करे आहे जो अॻे नबी ईंदा हुआ, नबी माण्हुनि खे दीन सेखारींदा हुआ। हाणे नबी बंदि थी आहे, रिसालत बंदि, नबूवत बंदि, मुंहिंजो मोहम्मद आख़िरी नबी आहे। हाणे इहो क़ुर केरु सम्झाए? अल्लाह चए थो 1,24,000 नबियनि वारी ज़िमेदारी मां मिटे मोहम्मद खे ॾिनी हुई, ऐं मां पाक नबी वारी ज़िमेदारी उम्मत मोहम्मद खे अता फरमाई आहे। इहा असांजी ज़िमेदारी आहे। नथो चए ज़ोर सां सुभाणे अल्लाह। हाणे असांजो कमु आहे न माण्हुनि खे दीन सेखारणु, असांजो कमु आहे न माण्हुनि खे हलाल हराम जा मसला सेखारियो। हिते ईंदव त सिखंदव न, मस्जिद में वेंदव त सिखंदव न, कंहिं आलिम जी महफ़िल में वेंदव त सिखंदव न। हिकिड़ो माण्हू मदरसे में वञो ई न आहे, उनखे कहिड़ी ख़बर त क़ुर में छा लिखियलु आहे? हिकिड़ो मस्जिद में वञो ई न आहे, उनखे कहिड़ी ख़बर त निमाज़ छा आहे? हिकिड़ो माण्हू कंहिं मदरसे में वेठो ई न आहे, उनखे ख़बर त क़ुर छा आहे? महफ़िलनि में ईंदा कयो, दीन वारनि ॾे अचो। ऐं भले में भली उम्मत आहे, हिन जी ज़िमेदारी माण्हुनि खे दीन जी दावत ॾे। मां ईअं ॿुधो आहे, किताबनि में पढ़ियो आहे, अगरि तव्हां महिनत कंदव बेनिमाज़ी निमाज़ी थी वियो। अगरि तव्हांजी महिनत सां ॾाढ़ी न रखण वारे पंहिंजे चेहरे ते ॾाढ़ी रखी छॾी, अगरि तव्हांजी महिनत सां हिकिड़ो मस्जिद में नथो अचे उहो मस्जिद में अची वियो, अगरि तव्हांजी महिनत सां हिकिड़ो क़ुर नथो पढ़े, तव्हांजी तक़रीर ॿुधी उन क़ुर शुरू करे छॾियो आहे, अगरि तव्हांजी महिनत सां हिकिड़ो व्याज थो खाए, रिश्वत थो खाए, हराम थो खाए, उन क़ुर ॿुधो आहे, आलिमनि जी ज़बान मां दीन ॿुधाई, उहो व्याज खां तौबा करे और दुनिया वारो तव्हांखे सवाब केतिरो मिलंदो? अचो ॿुधाईंदो हलाओ। महिनत कयो, माण्हुनि खे क़ुर सम्झायो, माण्हुनि खे दीन सम्झायो। अल्लाह असांखे केतिरो सवाब मिलंदो? मां नबी से जी हदीस पढ़ी आहे, दुनिया वारो माण्हुनि खे तव्हां दीन जी दावत ॾियो, अल्लाह तव्हांखे सवाब नबियनि वारो नसीब फरमाए छॾींदो। मस्जिदनि में ईंदो तो क़ुर सिखंदो, सभु चओ इंशाअल्लाह ईंदासीं बि। आलमनि जो ऐलान ॿुधो, हलिया अचो, छो त आलमनि जी ज़ियारत बि इबादत आहे। सुभाणे चवंदो मां पोइ वेंदुसि। क़ुर जो दीदार भी इबादत है ना, आहे या ना है? हजरत इमरोटी रहमतुल्लाह अलैह चोटी जो आलिम हो, हज़ारे अंग्रेज चेहरो ॾिसी मोहम्मद ते कलमो पढ़ी मुसलमान थी विया। आलमन जो दीदार इबादत है ना। हजरत हाले जी शरीफ हला हजरत हमादुल्लाह जो चेहरो ॾिसी हज़ारे चोर नेक साले बणिजी विया। हजरत से ॿेर वारनि जो चेहरो ॾिसी उन्हनि जी महफ़िल ॾिसी हज़ारे माण्हू हिदायत ते अची विया। उलमा सां मोहब्बत कर, क़ुर वारनि सां मोहब्बत कर, दीन वारनि सां मोहब्बत कर। हेॾे तवजो कर, अंग्रेज़नि जे दौर में मस्जिद पिया निकिरे, पोइ दरिया पियो निकिरे। इहो मशहूर किस्सो आहे न खीर थर जो। जंहिं महिल इहो दरिया पिया छिकनि त हज़रत अमरोटी साईं मैदान में अची वियो। साईं ताज महमूद अमरोटी चओ सुभान अल्लाह, दिल जी मोहब्बत सां चओ सुभान अल्लाह। जमा सुभान अल्लाह चवंदो आहे अर्श भी ॾकंदो आहे, ज़मीन भी ॾकंदी आहे। अल्लाह से चवंदो आहे अर्श
डके तो साईं सुभान अल्लाह चयो अल्लाह गुनाह माफ न थिया अथसि जमीन छोटी डके साईं सुभान अल्लाह चयो गुनाह माफ न थिया अथसि रब त मेहरबान अल्लाह चवंदो आहे हिन ज़बान मां सुभान अल्लाह चयो मां जी जिंदगी जा गुनाह माफ फरमाए छॾियां हिते चङा कम कर माण्हुनि जी ख़िदमत कर गरीबनि जी मदद कर बेवाह औरत जी इज्जत कर न्याणी जी इज्जत कर पाड़े वारे जो ख्याल कर कुछ सिख कुरान असांखे सम्झायो चाहे अल्लाह वॾो मेहरबान आहे मां हिकिड़ी कल हदीस पढ़ी सुभाणे अचो ॿुधाए हिकिड़ो जन्नती अल्लाह साईं खे चवंदो अल्लाह साईं मां थोरो जहन्नम खे ॾिसां जन्नती चवंदो अल्लाह साईं मां जहन्नम खे ॾिसां अल्लाह साईं चवंदो जहन्नम छाजे करे ॾिसंदे चइजे तव्हां मूं ते जूं महिरबानियूं कयूं अॼु मां तव्हांजी जन्नत में वेठो आहियां पर मां जहन्नम बि त ॾिसां उन में अज़ाब केॾो आहे अल्लाह साईं उनखे इजाज़त ॾींदो हेॾो जहन्नम जी दरी खुलंदी पोइ जहन्नम जी दरी मां ॾिसंदो त उतो हिकिड़ो माण्हू जहन्नम जी दरी मां रड़कंदुसि अदा मूंखे ॾिसे थो मां तोखे सुञाणा थो मां तोखे सुञाणा थो उहो चवंदो मां जन्नत में तू जहन्नम में मां रब जे नेमतन में तो रब जे अजाब में माके सुञाणे तो आहा मां सुञाणा तो चे कीअं भला चे हिकु दफ़ो तोखे मां दुनिया जे जहान में पानी जो गिलास पियारियो हो न तो जे सुभान अल्लाह हिकु दफ़ो मां तोखे पानी जो गिलास पियारियो हो मां तोखे सुञाणे हुयमि तो मुंहिंजो उहो शख़्स आहे उहो चवंदो हा हा मांखे बि इहा ॻाल्हि ज़हन में अचे थी त मां जी तो ख़िदमत कई हुई तो पानी पियारियो हो पोइ हाणे मां छा कयां पोइ जहन्नमी चवंदो जन्नती खे अल्लाह साईं को दुआ घुरना अल्लाह मांखे भी जन्नत में जगह नसीब करे मां जहन्नम में तो सड़ा मुझे लिए भी तो दुआ घुरना पोइ वो जन्नती जन्नत में दुआ कंदो अल्लाह तुझो हुक्म हो तो जेको तलब कंदो मां दींदो मां हिकड़ो अर्ज कबूल कर ए मुझो दोस्त जहन्नम में पयो आ इन मांखे गिलास पानी जो प्यारियो हो अल्लाह अज पांजी रहमत सा अज पांजी मेहरबानी सा इनके जहन्नम में आजादी दे मां कल हदीस पढ़ी आ रब मेहरबान आ रब गफूरुर रहीम आ रब अरहमुर राहिमीन आ अल्लाह पी का वधीक मेहरबान आ मां का वधीक मेहरबान आ उस्ताद का वधीक मेहरबान आ मुर्शिद का वधीक मेहरबान आ रब जी जलालियत जोश में इंदी अल्लाह चंदो बाना माके भी इल्म आ इन तुझी खिदमत के ही पयो जहन्नम में आ तू दुआ घुरिया तुझी दुआ कबूल आ वन तो सा गलनी के भी जन्नत में जगह नसीब तो फरमाए न तो चे जोर सा सुभान अल्लाह अल्लाह मेहरबान है या ना है 80 साल जी उम्र थी कुरान दे हलवा तुझे 80 साल जा गुनाह माफ थी वेंदा सजी जिंदगी नमाज न पढ़ी थी इरादो करे मस्जिद में हलवा अल्लाह तुझे जिंदगी जा गुनाह माफ फरमाए छॾींदो अच तो सही ना अल्लाह के दरवाजे ते अच तो सही ना रो तो सही ना अखियुनि में पानी हार तो सही ना सुभान अल्लाह मैं कुरान पढ़ा क्या तो वाइज़ा सालक इबादी अन्नी फइन्नी करीब उजीब दावत ताइज़ा दाल हल यस्तजीबू ली वल युमिनू बी लअल्लहुम यरशुदून मुझे दरवाजे ते आ अखियुनि जा गुनाह भी खणी आ पेरनि जा गुनाह भी खणी आ हथनि जा गुनाह भी खणी आ दिमाग जा गुनाह भी खणी आ सारी जिंदगी जा गुनाह खणी करे मां रब जे दरवाजे ते हलियो आ अचण तुंहिंजो कम आ रोअण तुंहिंजो कम आ हथ फैलाइण तुंहिंजो कम आ पेरे सजे सां गुनाह बख़्शण मुझे मोहम्मद जे रब जो कम आहे और सबे वाइदो कयो इंशाअल्लाह आइंदा जलसो करींदासीं जमा जो साथ लींदासीं इंशाअल्लाह इन्हीं जगह ते सालानो जलसो थींदो इंशाअल्लाह इते आलिम ईंदा कुरान ॿुधदासीं इंशाअल्लाह कुरान ॿुधदे त तोखे ख़बर पवंदी न कुरान असांखे नबी से जे दौर खां मिलियो आहे असां न नबी ॾिठो असां न सहाबा ॾिठा असां न अहल बैत ॾिठा असां न पंजतन पाक ॾिठा असां न शहीद करबला हज़रत हुसैन ॾिठो आहे 1400 साल खां बाद अगर असांखे साईं जे दौर जी का अमानत मिली आहे उहो अल्लाह जो कुरान आहे जंहिंमें ज़बर में फ़र्क़ न है जंहिंजे ज़ेर में फ़र्क़ न है जंहिंजे नुक्ते में फ़र्क़ न है उहो ई कुरान आहे जेको ख़ातून जन्नत अम्मा फातिमा पढ़ियो आहे उहो ई कुरान आहे जेके शेर ख़ुदा हज़रत अली पढ़ियो आहे उहो ई कुरान आहे जेके हज़रत उमर पढ़ियो आहे उहो ई कुरान आहे जेके हज़रत उस्मान पढ़ियो आहे उहो 1400 साल खां बाद असां वटि कुरान मौजूद आहे उहो ई कुरान आहे जेके अबू बकर सिद्दीक़ पढ़ियो आहे उहो ई कुरान आहे जेके 23 साल मदीने जे घोट मिठे मोहम्मद पढ़ियो आहे कुरान पढ़ंदो वेंदे रहमत इंदई कुरान पढ़दे हिदायत इंदई कुरान पढ़दे इज्जत मिलदई कुरान पढ़दे बरकत मिलदई कुरान पढ़दे मुसीबत दूर थी वेंदई कुरान पढ़दे अर्श ते अल्लाह राज़ी थींदी रोज़े में रसूलुल्लाह राज़ी थी वेंदा सबे चो इंशाअल्लाह शौक से पढ़दासीं
गाल पे बुधाया आलमन जो दीदार हजरत अमरोटी चौथिया दरिया छिको था कैसे हाँ नजड़ी रस्ते में मस्जिद भी थी हुई भी कच्ची उन्हीं दौर की तव्हां तस्वीर न ॾिठी आहे मां ॾिठी आहे सफ़ा कच्ची ओड की भित जंहिंखे चइबो आहे ओड की भित नमूने उन्हीं दौर जी कच्ची ऐं नंढड़ी मस्जिद जंहिंमें वध में वध 5 माण्हू निमाज़ पढ़ी सघनि था 6 माण्हू हज़रत अमरोटी चओ तव्हां दरिया छिको था छिको लेकिन मस्जिद के हथ न लाइजो या क़यामत ताईं अल्लाह जो घर आहे या मस्जिद क़यामत मस्जिद इन्हीं के हथ में लाइजो अंग्रेज चवन लगा से जेकॾहिं असां इन मस्जिद के ड्रायूं नथा मस्जिद के शहीद नथा कयो असां जो दरिया फिरी वेंदो माण्हुनि जूं ज़मीना विच में अची वेंदियूं असां के इजाजत दे त हिन मस्जिद के ड्राहे असां तो के होदे वडी मस्जिद ठारे दो हजरत इमरोटी जो ना ए नजड़ी मस्जिद आ तभी अल्लाह जो घर आ वडी मस्जिद आ तभी अल्लाह जो घर आ या हिते ही बीठी रहंदी त पोते वरी के वरी मुसलमान भी हुया ना जेके अंग्रेज जा छाड़ता हा ओए चवन लगा अमरोटी साईं भला नजड़ी मस्जिद जे बदाए तो के वडी मस्जिद मिली वने तो के कस लगदी छा एकड़ी वडी मस्जिद तो के ठाराए त दो हजरत अमरोटी जवाब दिनो के न्याणी नंढी हुजे त भी गैरत सागी आ न्याणी वडी हुजे त भी गैरत सागी होंदी आ मस्जिद नंढी आ तभी अल्लाह जो घर आ अगर मस्जिद वडी आ तभी अल्लाह जो घर आ यो हिते बीठो रहंदो इनके हथ न हणजो अंग्रेजन से वडो मुकाबलो चो या तारीख तवा पढ़ी ना है किताब तवा पढ़ो पढ़ो तारीख पढ़ो अंग्रेजन वडी कोशिश कई त मस्जिद के शहीद करणो आ हजरत अमरोटी चो मुसलमानो इन अल्लाह जे घर के बचाइणो आ तवा मैदान में निकरी अचो हजरत अमरोटी मैदान में निकरी आया मस्जिद उन्हीं जगह ते बीठी आ आखिरकार गाल खत्म तो क्या किस्सो मुख्तसर तो क्या आखिर अंग्रेज इन्हीं गाल ते न बीठा चवन लगा मस्जिद टहंदी मुकाबलो त मुकाबलो वेर त वेर थींदी हजरत अमरोटी के चवरा मोकलियो तवा मैदान में नाच जो हजरत अमरोटी जो अल्लाह मुझो मददगार आ मुझो रब मुझी मदद कंदो अल्लाह तो वो अल्लाह है ना जे आदम जी अरफात ते तौबा कबूल कही मुझो रब तो वो रब आ जे नूह नबी जो बेड़ो तारे छजो हो मुझो रब तो वो रब आ जे यूनुस नबी के मच्छी जे पेट में आजादी दिनी ही मुझो तो वो रब आ जे अयूब नबी के 40 सालन के बाद बीमारी को शफा दी ही मुझे तो वो रब्बा जो यूनुस अलैहिस्सलाम के मच्छी के पेट में आजादी दी ही मुझे तो वो रब्बा जो हजरत याकूब अलैहिस्सलाम के 40 सालन के बाद हजरत यूसुफ से मिलाए छो हो मुझे तो वो रब्बा जो जंग बदर में मोहम्मद अरबी जी मदद कही मुझे तो वो रब्बा जो अबाबिलन सा बैतुल्लाह की हिफाजत करे छड़ी न सोचे जोर से सुभान अल्लाह जैसे दिल में इश्क मोहम्मद आ वो चले जोर से सुभान अल्लाह नारे तकबीर शान मुस्तफा नारे तकबीर हजरत अमरोटी जो मस्जिद हिते ही पींदी सुभान अल्लाह जो न मैं गलाया मस्जिद के जो घर आ सबे गलायो हजरत अली से को पूछो सोना अली तवा के दुनिया में केड़ी शे पसंद आ आज तसा मुहर्रम में मस्जिद में इंदे को नो ना हजरत अली जी गाल बुधायो वनाई हजरत अली से शेर खुदा को पूछो सोना अली तवा के दुनिया में केड़ी शे पसंद आ हजरत अली चो मा अली के मस्जिद पसंद आ जो तो मस्जिद अल्लाह जो घर है ना अल मसाजिद लिल्लाह अल मसाजिद लिल्लाह फला तदू मा अल्लाह अहदा माखी में मजो घटा कुरान में मजो ज्यादा है खीर में मजो घटा कुरान में मजो ज्यादा है कुरान भी रहमत वालो मदीने जो घोट मोहम्मद भी रहमत वालो नबी मिलियो अल मसाजिद लिल्लाह अल दिल थी के माता के कुरान बुधंदो अल्लाह ओ गमर खान कोलाची जे गोठ वारो मां भी कोलाची है मां जो दिल थी के 5 मिटन माइटन के अल्लाह जे कुरान जो लोलू दीदो वञाए अल मसाजिद लिल्लाह फला तदू मा अल्लाह अहदा मस्जिद अल्लाह जो घर आ क़यामत अल्लाह जो घर आ मस्जिदन में इंदा क्यों वाइजन में इंदा क्यों आलमन जो दीदार कंदा क्यों कुरान बुधदा क्यों अकीदा सही थी वेंदव मुसीबतन का बची वेंदो हजरत अमरोटी रहमतुल्लाह अलैह चवन लगो मस्जिद अल्लाह जो घर आ यो हिते ही बीठो रहंदो न मुड़िया हजरत अमरोटी के गिरफ्तार क्यों साईं गिरफ्तार किया किताबन में लिखियो साईं के कोर्ट में खड़ी आया
हजरत अमरोटी से हेरो बीठो आ दरवेश सिफत आलिम मस्जिद शरीफ जे बचाइण जे लाइ हजरत अमरोटी हेरो बीठो आ मुसलमानन जो को वकील हुयो वो भी हेरो बीठो आ हेरो अंग्रेज जज पाण अदालत ते वेठो आ कुर्सी ते उनी जो भी वकील भी बीठो आ जमल हजरत अमरोटी सामो बीठो आ सादड़ो दरवेश सिफत लेकिन मिठे मोहम्मद जे खानदान जो अहले बैत आ सुभान अल्लाह चोमा गलहाया अहले बैत से ताल्लुक रखे तो सैयद हो न सैयद जी सावट इज्जत आ सैयद जी सावट इज्जत आ अहले बैत रसूल आ माना रसूला जे खानदान से उनजो ताल्लुक आ इमरोटी रहमतुल्लाह अलैहि असली सैयद हो पो जमल अंग्रेज जज जी नजर पई अमरोटी साईं जे चेहरे ते त मुसलमान वकील के चवण लगो ही केरा को मुझे सामने बीठो आ यो केरा त मुसलमानन जे वकील चो सही ही नाने मोहम्मद जो शेर आ ये हजरत अमरोटी आ न तो जोर से सुभान अल्लाह ए मिठे मोहम्मद जो शेर आ यो अमरोटी अल्लाह अकबर यो अमरोटी चहा यो मस्जिद तो टांग दे चहा हजरत अमरोटी जो चेहरो उठाई चेहरे दिसण सा दिल में खौफ खुदा पैदा थियो चेहरे दिसण सा हिदायत जा रास्ता मिली गया चेहरे दिसण सा मोहब्बत पैदा थी वई त अंग्रेज ने माली डकन लगो ओ कागज खणी फाइल खणी धरती ते उछले जे हजरत सही के चो त मां सब गालू खत्म करे छजो मां के जल्दी कर कलमो पढ़ा त मां भी मिठे मोहम्मद जो गुलाम बणजी वना जिंदाबाद सभी चलो बुलंदा वास जिंदाबाद हजरत अमरोटी जो चलो डिठे मुसलमान थियो सुभान जमा गला जमल हजरत अमरोटी अंदर बिठो नारे तकबीर हयो नारे तकबीर अदालत में लगो तबार हजारे गैर मुस्लिम बिठा हा किताबन में लिखला जे हजरत अमरोटी अदालत में बाहर निकतो अले केतरी तादाद में हजरत अमरोटी जो चलो काफिर दिसदा वया मदीने ने घोट मोहम्मद ते कलमो पढ़दा वया नारे तकबीर हजरत मौलाना सईद ताज महमूद अमरोटी रहमतुल्लाह अलैह मुझे दोस्तों आलमन जी दीदार क्यों आलमन सा मोहब्बत क्यों फितने जो दौर थो चप्पे चप्पे ते बुराइया चौक चौक ते बुराइया घिटी घिटी जे अंदर गुनाह अज शैतानियत जो दौरा अज दज्जालियत जो दौरा अज फितने जो दौरा अज बुराई जो दौरा अज ही आखिरी दौरा अगर बचदा से वरी भी कुरान में बचदा से अगर बचदा से तो उलमा सा मोहब्बत में बचदा से अगर बचदा से तो मिठे पाक मोहम्मद जी सुन्नत मोहब्बत से बचदा से बारन के कुरान पढ़ायो बारन के नमाज सिखायो बारन के मस्जिदन में वठी अचो ये अल्लाह जो कुरान असा वट मौजूद आ सुभान अल्लाह चो दिगड़ो किसो बुधाइदो हला है बुलंदा से सुभान अल्लाह अल्लाहु अकबर पंजन शयन जी ज़ियारत इबादत आ यो हमेशा याद रखी सजाए पंजन शयन जो दीदार इबादत आ टाइम खत्म आ हदीस बुधाई वनाई पंजन शयन जो दीदार इबादत आ सुभान अल्लाह चो पंज शय बुधाई सजाए बैतुल्लाह जो दीदार इबादत आ बैतुल्लाह जो दीदार इबादत आ बी गाल बुधाया कोलाची साहिब तवा भी बुधो बिया भी सब बुधल जदे मदीने मक्के पाक वणो ना त बैतुल्लाह ते तवा जी नजर पाए त सुभान अल्लाह ही काबो बिठो आ मां पेरो दफो काबे के दिसा तो उम्रे ते आयो आ या हज ते आयो आ मां काबे के दिसा तो मां किताबन में पढ़ियो आ चिताए चिताए दुआ घुरदो रहो पाजी अख के काबे को परे न कर ये चिताए करे काबे के दिसी दुआ घुरदो रहो उन में जेका दुआ घुरदो वेंदे उनी माल अल्लाह कबूल फरमाईंदो वेंदो जो दीदार इबादत आ बैतुल्लाह जो दीदार इबादत बे नंबर ते कुरान शरीफ जो दीदार इबादत आ कुरान शरीफ जो दीदार सारी दुनिया जो बादशाह इन जो दीदार करन भी इबादत आ टे नंबर ते फरमाए त जमजम जे पानी जो दीदार इबादत आ जमजम जो पानी मिले उन्हीं जी ज़ियारत क्यों वो पानी पींदा क्यों उन्हीं पानी जो दीदार भी इबादत आ किताबन में लिखला हजरत सरी सक्ति रहमतुल्लाह अलैह रस्ते समझो पियो एकड़े शख्स शराब पीतो शराब पी कर नशे में धुत सुम्हियो पियो आ मौला ज़करिया रहमतुल्लाह अलैह लिखियो आ जो शराब पींदो उन्हीं के मरण माल कलमो नसीब न थींदो याद रखी छो जो शराब पींदो ना उन्हीं के मरण माल मिठे मोहम्मद जो कलमो नसीब न थींदो ऐ बी गाल भी लिखी थई सुभान अल्लाह बुधाई सुभान अल्लाह बुधाई जो नमाज जे टाइम दंदड़ हणदो उन्हीं के मरण माल मिठे मोहम्मद जो कलमो नसीब थी नबी नबी से हदीस किताबन में लिखियला त के तो बुधायो ते पो चवण लॻो जो शराब पींदो ना उन्हीं के कलमे वाली में एकड़े नशो में धुत पयो पर जबान में निकरे पियो अल्लाह
अल्लाह अल्लाह उते हिकिड़ो बुजुर्ग टपियो ॾिठई त आहे त मुस्लमान पयो नशे में धुता ज़बान में निकिरे तो अल्लाह त हज़रत सरी शक्ति रहमतुल्लाह अलैह वटि ज़मज़म जो पानी हुयो ज़मज़म जो पानी कढी उन जा चप धोतई ज़मज़म जे पानी से उन जो अखियूं धोतई चेहरो धोई हज़रत सरी शक्ति रहमतुल्लाह अलैह दुआ घुरी अल्लाह इनके नशे की आदत को बचा अल्लाह शराब को इनके बचा इनके ईमान वाली मौत कान मिलदी ए गंदो थी दुनिया में मरी वेंदो अल्लाह मिठे मोहम्मद जो उम्मती रहम करेस किताबन में लिखियल दुआ भी कबूल थी वई जन मार उठियो तो चवण लगो अल्लाह अगर मैं शराब पीतो हो मुझे वात में धप ही हाने तो मुझे मुंह में खुशबू थी अचे इमाम नाफे रहमतुल्लाह अलैह भी जरे कुरान पढ़ दो तो मुंह में खुशबू ईंदी सुभान अल्लाह सोचे अञा जोर से न सोचे जोर से सुभान अल्लाह इमाम नाफे कुरान पढ़ दो तो मुंह में खुशबू ईंदी तो मानू चवन लगा इमाम साहब जरे बिया आलिम कुरान पढ़दा तो मज़ो इंदो आ सुकून इंदो आ असा जी दिल ठरदी आ पर जरे तवा कुरान पढ़दा तो मुंह में खुशबू ईंदी आ हजरत इमाम साहब जो गाली है तो मुंह मोइनी करे खुशबू ईंदी आ जो मां सोने आवाज से अल्लाह जो कुरान पढ़दम रात जो निंड पियो मुझे चप्पन ते मदीने जो घोट मोहम्मद चुम्मी दिनी है अल्लाह जो नबी फरमायो इमाम नाफे ओए चप त मुझे वेझो कर मां उनी चप्पन के छो न चुम्मी दो अजन चप्पन सा अल्लाह जो कुरान जी तिलावत तो करे जदे का वठी मदीने जो घोट पाक मोहम्मद अरबी मुझे चप्पन ते चुम्मी दिनी आ उनी रात को वठी अल्लाह जन्नत जी खुशबू जारी फरमाए छड़िया है सरी शक्ति भी उन्हीं के चवण लगो कि हाणे तो मुझे वात में खुशबू आ वो चवण लगो यार गाल बुधो या खुशबू वात में आई किए चाहे हिकिड़ो बुजुर्ग टपियो उन्हीं ज़मज़म जो पानी कढियो उन्हीं से तुझा चप धोतई तुझो मुंह धोतई चवण लगो अल्लाह मैं वठी हलो उन बुजुर्ग की ज़ियारत किया आयो तो मदरसे में बुजुर्ग वेठो ऐं तालिब अल्लाह जो कुरान पढ़दा वेठा सुभान अल्लाह चो मां ॻाल्हायां अर्रहमान दिल ठरे तो सुभान अल्लाह कजो अर्रहमान अल्लमल कुरान अर्रहमान अल्लमल कुरान खलकल इंसान अल्लमहुल बयान अल्लाहु अकबर कबीरा मदरसे में आयो अल्लाह जो वली भी बैठो आ चवन लगो साईं रात में शराब पीतो मुझे मुंह में धप हुई पर हाने मुझे मुंह में खुशबू आ हजरत सरी शक्ति रहमतुल्लाह अलैह जो मां ज़मज़म जे पानी सा तुझा चप धोता हा तुझो चेहरो साफ कयो हाने मां दुआ घुरी अल्लाह इनके हिदायत नसीब कर हाने दुआ कबूल थी वई चवन लगो साईं मां के तौबा करायो आइंदा शराब न पींदुम मां के तौबा करायो आइंदा नशो न कंदुम मां के तौबा करायो पाजे मदरसे जो तालिब कयो वो मदरसे में बैठो आ कुरान पाक खयो तई कुरान जी तिलावत शुरू कई तई अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अर्रहमान अर्रहीम अकल में पानी जनीर वही आया पार तो वली थी वियो पर हुनजे खानदान में 70 वलीउल्लाह पैदा थिया हा पंजन शयन जो दीदार टाइम खत्म बस मां दुआ तो घुरा पंजन शयन जो दीदार इबादत आ सुभान अल्लाह चो तुम्हारे दुआ घुरा वॾे आवाज़ से सुभान अल्लाह चो तवा उथदो तवा जा खुदा जिंदगी जा गुनाह माफ़ फरमाए छॾींदो छो त नबी साईं जी हदीस आ कुरान शरीफ ॿुधण वारा अञा पंहिंजी महफ़िल मां उथंदा ई कोन्हनि अल्लाह जिंदगी जा गुनाह माफ़ फरमाए छॾींदो पंजन शयन जो दीदार इबादत बैतुल्लाह जो दीदार कुरान शरीफ जो दीदार आखिरत दुनिया दा ज़खीरा ए कुरान है आखिरत दुनिया दा वसीला ए कुरान है अर्श जो नाज़िल कीता सोने रब रहमान है आखिरत दुनिया दा वसीला ए कुरान है आखिरत दुनिया दा वसीला ए कुरान है अर्श जो नाज़िल कीता सोने रब रहमान है कुरान के टाइम रिजाए पर मौजू जो आना अगते पंजन शयन जो दीदार इबादत बैतुल्लाह जो दीदार कुरान शरीफ जो दीदार ज़मज़म जे पानी जो दीदार चौथे नंबर ते आलमन जो दीदार आलमन जी इज्जत कर सबे जो इंशाल्लाह इज्जत कंदासीं आलमन जी गिला न कर आलमन के घट वध न गला आलमन जी बेदबी न कर
मां इहो भी पढ़ियो आहे त जेको गुनाहगार आहे पर आलमन जी इज्जत करे थो उन्हीं जो खुद ब खुद मरण माल चेहरो काबे ॾे फिरी वेंदो आहे। नथो चओ ज़ोर सां सुभान अल्लाह। मां इहे भी पढ़ियो आहे जेको आलमन जी गिला करे उन्हीं खे तव्हां केॾो भी काबे ॾे मोह फेरियोसि मोह काबे ॾे न फिरंदो। जेको आलमन जी गिला करे आलमन जी इज्जत कर। हाँ तो के दुनिया में बैंक बैलेंस मिलो तो के 5 वर्ष में गाड़ी मिली तो के 5 वर्ष में बाढ़ मिला है तो के 5 वर्ष में जमीन मिली तो के मुझे 5 वर्ष में क्वार्टर मिला है तो के मुझे 5 वर्ष में पैसा मिलो तो के मुझे 5 वर्ष में जमीन जायदाद मिली मां कुर्बान वजा गरीब आलमन के मथा जेके तदे ते वेही रब जो कुरान पढ़ा था उनके वर्षे में अल्लाह मोहम्मद जो कुरान अता फरमाए छो उनके कुरान वर्षे में पंजन शय जो दीदार इबादत आलमन जी ज़ियारत इबादत हो। 4 5 नंबर ते पीमा जी ज़ियारत भी इबादत थो। पीमा जी ज़ियारत भी इबादत थो। पीमा जी बेदबी न कर पीमा जी बेदबी न कजाए माँ जी बेदबी न कजाए अब्बे जी बेदबी न कजाए। मां किताबन में पढ़ियो जो को पी जो ना फरमाना उन्हीं जी उम्र में बरकत खत्म थी वेंदो आहे उन्हीं जो जनाज़ो जवानी में खणबो आहे। जेको पी जो पिटियल आहे उन्हीं जी उम्र खत्म थी वेंदी आहे उन्हीं जो जनाज़ो जवानी में खणबो आहे। जेको माँ जो पिटियल आहे उहो रोज़ी जे दर दर ते धिका खाईंदो आहे उन्हीं के रोज़ी नसीब न थींदी आहे। जेको अब्बे जी भी इज्जत करे अम्मा जी भी इज्जत करे दुनिया में उम्र भी वधदस बरकत भी वधदस रोज़ी भी मिलदस मरण माल खुदा मोहम्मद जो कलमो भी नसीब फरमाए छॾींदस। पीमा जो दीदार भी इबादत आहे। पीमा जी बेदबी न कजाए। हज़रत अबू हुरैरा रोईंदो आयो टाइम ख़त्म थी वियो आख़िरी ॻाल्हि यादि अची वई हिकिड़े मिंट जी। अबू हुरैरा रोईंदो आयो 80 साल जो पोड़ो आहे नबी सिंह जी महफ़िल में आयो नबी सिंह जी झोली में सिर मुबारक रखी और रोईंदो पियो आहे साईं साईं पाक अबू हुरैरा एॾो कुराड़ो 90 साल तुंहिंजी 80 साल उम्र आहे रोए तो ख़ैर त थी चइसि मूंखां अम्मा मारियो आहे मांखे अम्मा धक हया अम्मा से मांखे ॾाढा कुटियो आहे। अबू हुरैरा तोखे मां कुटियो आहे हिन उम्र में जैसे हाँ चे छो कुटियो अथई जैसे अम्मा गैर मुस्लिम आहे अम्मा मुसलमान न आहे मांखे झलियो आई त मिठे मोहम्मद जी महफ़िल में न वञ जाए मांखे झलियो आई मत कलमो पढ़ी मुसलमान न थी वञे। पोइ अबू हुरैरा पोइ छा थियो जे मां वयुमि घर त मां खां पुछई त वयो है मां चयो मां सॼी दुनिया जो दर छॾे सघां थो मदीने जो घोट मोहम्मद जो दर नथो छॾे सघां सॼी दुनिया जा दर छॾे ॾींदुसि हुज़ूर जो दर नथो छॾे सघां। अम्मा खे कावड़ चढ़ी अम्मा मूंखे धक हया आहिनि। अबू हुरैरा पोइ भला नाफ़रमानी त न कई नबी से चुसि का बेदबी त न कई या रसूल अल्लाह न मां अम्मा जी बेदबी न कई आहे। पोइ अम्मा धक हया पोइ चयोसि मां अम्मा साईं मां चुप करे बीठो अम्मा कुटींदी रही पर एतिरो चयोमांसि त दुनिया जा दर छॾींदुसि मदीने जो घोट मोहम्मद जो दर न छॾींदोमांसि। अबू हुरैरा हाणे मां ॾे कीअं आयो आहे चइसि तव्हां हिन करे आयो आहे त दुआ घुरो जे अल्लाह मूंखे इस्लाम जी नेमत नसीब कई आहे मुंहिंजी कुराड़ी मां खे बि अल्लाह मोहम्मद जो कलमो नसीब फरमाए। हुज़ूर से हथड़ा खया अल्लाहुम्मा दे उम्मा बी हुरैरा अल्लाहुम्मा दे उम्मा बी हुरैरा अल्लाह अबू हुरैरा जी कुराड़ी मां के मोहम्मद जो कलमो नसीब फरमा। हेॾो अबू हुरैरा तो फरमाए हेॾो हुज़ूर जी दुआ उथी आहे हेॾो अबू हुरैरा भॼण पइजी वियो आहे अबू हुरैरा डुकण पइजी वियो आहे त माण्हू चवण लॻा दरवेश तूं कॾहिं ज़ोर सां भॻो न आहे कॾहिं ज़ोर सां डुकियो न आहे हाणे काॾे थो वञे हेॾो त मुंहिंजे महबूब दुआ शुरू कई आहे अल्लाहुम्मा दे उम्मा बी हुरैरा अल्लाह अबू हुरैरा जी मां के इस्लाम जी नेमत नसीब कर। अबू हुरैरा बि त सही काॾे भॼंदो थो वञे चए थो मां वञी करे ॾिसण थो चाहियां त पहिरियों मां थो पहुचां या मिठे मोहम्मद जी दुआ थी पहुचे। बस खत्म थी वई तकरीर। अबू हुरैरा चवंदो मां घर पहुतुमि अम्मा तड़ पई करे नथो चए सुभान अल्लाह। मां चयो मां दर खोल चए अब्बा जल्दी कर देर न कर मां दर खोलियां थी पर काॾो आहे चए मां मिठे मोहम्मद जी महफ़िल में आयो आहे चए मां बि तड़ करे वठां जल्दी मूंखे बि मिठे मोहम्मद जी महफ़िल में पहुचा त मां बि अल्लाह जे नबी ते कलमो पढ़ी इस्लाम क़बूल कयां। मां जी बेदबी न कजाए मां जी गुस्ताखी न कजाए दुनिया में ज़लील थी वेंदे दुनिया में ख़राब थी वेंदे। जेके मां कुछ ॻाल्हायो टाइम मुख़्तसिर आहे टाइम हुजे हा थी सके तो अञा मां को मौज़ू खणा हा दिल ॾाढी ख़ुशि थी आहे। हेॾी कुलाची क़ौम जो जलसो ॾिसी अल्हम्दुलिल्लाह
अल्हम्दुलिल्लाह माके यकीन आ त आइंदा साल भी ये जलसा ते थींदो इंशाअल्लाह। हाणे यो सिलसिलो हलंदो। अल्लाह से इन कौम ते रहम करे, इन इलाके ते रहम करे। तमाम सा सबनी के अल्लाह कुरान सा, नबी जे दीन सा, सहाबा सा अल्लाह से मोहब्बत करने की तौफीक नसीब फरमाए। व आखिरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।